بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله فالق الحب والنوى يخرج الحي من الميت ومخرج الميت من الحي ذلكم الله فأنى تؤفكون. فالق الإصباح وجعل الليل سكنا والشمس والقمر حسبانا ذلك تقدير العزيز العليم. وهو الذي جعل لكم النجوم لتهتدوا بها في ظلمات البر والبحر قد فصلنا الآيات لقوم يعلمون. وهو الذي أنشاكم من نفس واحدة فمستقر ومستودع قد فصلنا الآيات لقوم يفقهون. وهو الذي أنزل من السماء ماء فأخرجنا به نبات كل شيء فأخرجنا منه خضرا نخرج منه حبا متراكبا ومن النخل من طلعها قنوان دانية وجنات من أعناب والزيتون والرمان مشتبها وغير متشابه انظروا إلى ثمره إذا أثمر وينعه إن في ذلكم لآيات لقوم يؤمنون. وجعلوا لله شركاء الجن وخلقهم وخرقوا له بنين وبنات بغير علم سبحانه وتعالى عما يصفون. صدق الله العظيم. बेशक अल्लाह ताला फुटाईंदड़ आहे दाणे खे ऐं खखड़ीअ खे कढे थो ज़िंदा खे मुअल खां ऐं कढंदड़ आहे मुअल खे ज़िंदा खां। इहो आहे तव्हांजो अल्लाह। पोइ काॾे था फेराया वञो तव्हां? सुबुह खे फुटाईंदड़ आहे ऐं बणाई रात खे सुकून जे लाइ आराम जे लाइ ऐं सिज ऐं चंड खे हिसाब जे लाइ। इहो अंदाज़ो आहे ज़बरदस्त इल्म वारे जो। इहा उहा ज़ात आहे जो बणाई तव्हांजे लाइ सितारा, हिन लाइ त रस्तो हासिल कयो इन्हनि जे ज़रिए सां बरपट ऐं समुंड जे ऊंदाहिनि में। बेशक खोले खोले बयानु कयूं आहिनि असां आयतूं अहिड़ी क़ौम जे लाइ जेका ॼाणे थी। इहा उहा ज़ात आहे जो पैदा फ़रमाई तव्हांखे हिकिड़े ई नफ़्स खां। पोइ टिकणु आहे ऐं जाइ अमानत में रहणु आहे। टिकण जो हंधु आहे ऐं अमानत जी जॻह आहे।
बेशक खोले खोले बयान कयूं आहिनि असां आयतूं क़ौम जे लाइ जेका सम्झे बयान करे थी सम्झे थी। इहा उहा ज़ात आहे जो नाज़िल कई आसमान मां पाणी खे, हू कढियोसीं असां इन जे ज़रिए सां हर शइ जा सलाह, हू कढियोसीं असां इन खां सावक खे जो कढूं था असां इन खां दाणा गॾियल तह बतह ऐं खजनि मां उन जे चपड़िन मां गोशा लड़कियल ऐं बाग़ात अंगूरनि जा ऐं ज़ैतून जा ऐं ॾाढ़ूं जा हिक ॿिए जहिड़ा ऐं हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ धार धार। ॾिसो तव्हां उन जे मेवे जे तरफ़ जॾहिं मेवेदार थिए थो ऐं उन जे पचण जे तरफ़, बेशक इन में अलबत निशानियूं आहिनि क़ौम जे लाइ जेका ईमान आणे थी। ऐं बणायूं अलाह ताला जे लाइ जिन्ननि मां शरीक, ख़लक़हुम हालांकि पैदा कई इन्हनि खे, ऐं बणायूं इन्हीअ जे लाइ पुट ऐं न्याणियूं बिना इल्म जे। पाक आहे उन जी ज़ात उन खां जो वस्फ़ लॻाइनि था, वस्फ़ बयानु कनि था। सूरतुल अनआम जो 11हों रुकू, 7 सिपारे जो 17हों रुकू, आयत नंबर 94 खां आयत नंबर 100 ताईं पूरो रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जे मुताले खां पोइ बतौर ख़ुलासे ऐं तत जे हिन तरह आहे जो अल्लाह ताला पंहिंजे वहदानियत, पंहिंजे कुदरत कामिला, वाहिद वहदहू ला शरीक लहू ऐं कुल काइनात जे साने ऐं कारीगर हुजण जूं निशानियूं अलामतूं बयान फरमायूं आहिनि। अल्लाह सिंह फरमायो कि जेको दाणो आहे इन खे फुटाइणु, खखड़ी मां वण पैदा करणु, इहो अल्लाह जे कुदरत ऐं कारीगरी सां आहे। उन में कोई शरीक न आहे, दाणे में, खखड़ी मां वण जे पैदा करण में, ऐं ज़िंदा खे मुअल खां कढण में ऐं मुअल खे ज़िंदा खां कढण में। इंसान ज़िंदा आहे, इन जो लुत्फ़ो मुर्दा आहे, इन मुर्दे लुत्फ़े मां वरी ज़िंदा इंसान पैदा थो थिए। अल्लाह सिंह फरमाए त इन पाणी ते कारीगरी हलाइणु, इन कतरे ते कारीगरी हलाइणु, मुअल मां ज़िंदा, ज़िंदा मां मुअल, इहे सभु कढणु ठाहिणु अल्लाह जी कुदरत आहे, इन में कोई उन सां शरीक न आहे। अल्लाह सिंह फरमायो जेको इन्हनि शयुनि जो मालिक ऐं ख़ालिक आहे, इहो तव्हांजो रब आहे, पोइ तव्हां काॾे फिरी था वञो, ॿिया इलाह काॾे था ॻोल्हियो, ॿिया माबूद काॾे था ॻोल्हियो, जॾहिं त कोई दाणे जे फुटाइण में बि कोन्हे को अल्लाह सां शरीक, खखड़ी जे फुटाइण में बि कोई शरीक कोन्हे को, नुक़्ते में कारीगरी हलाइण में बि शरीक कोन्हे, त पोइ ॿिया माबूद काॾे था तव्हां ॻोल्हियो, काॾे था फिरी वञो, दिमाग़ या कुल छो नथो कमु करे। अॻिते अल्लाह ताला रोज़मर्रा जे मुशाहिदे में ईंदड़ शयूं, 24 कलाक जी ज़िंदगी में साम्हूं ईंदड़ शयूं, फ़ालिकुल इस्बाह, सुबुह खे फुटाईंदड़, हाणे राति जी ऊंदाही आहे, सनाटो थी वेंदो, ऊंदहि थी वेंदी, कुल काइनात आराम ऐं सुकून, वरी सुबुह सां रोशनी थींदी। इन ऊंदहि खां बाद में रोशनी करण वारी कहिड़ी ज़ात आहे? अल्लाह जी ज़ात आहे, उन सां कोई शरीक कोन्हे को। राति खे सुकून जो वक़्तु बणाइणु, इन में सुकून रखणु, दुनिया त साॻी आहे, माण्हू बि साॻा आहिनि, ज़िंदगी बि साॻी आहे, मुल्क घर ऐं सभु शइ बि साॻी आहे, पर सॼी काइनात राति जो सुकून में आहे, आराम में आहे, निंड में आहे। त इहो निंड जी फ़राहमी, सुकून जी फ़राहमी बि अल्लाह ताला जे तरफ़ां, इहो कोई हुन सां शरीक न आहे। सिज ऐं चंड जे पैदा करण जो अल्लाह ताला फ़ाइदो ॿुधायो त इहो हिसाब किताब जे लाइ, कैलेंडर इन सां तालुक़ थो रखे,
तारीख़ूं इन सां तालुक़ थियूं रखनि, हज जा ॾींहं इन सां तालुक़ रखनि, रमज़ानुल मुबारक जा ॾींहं, ईदनि जा ॾींहं इन सिज चंड जे हिसाब सां तालुक़ रखनि था। इद्दत वग़ैरह इन सिज चंड जे हिसाब सां तालुक़ रखे थी। अल्लाह से फरमाए या सिज चंड जी गर्दिश ऐं तारीख़ूं ऐं कैलेंडर इहो हिसाब किताब जे लाइ आहे। ऐं इहो जेको अंदाज़ो आहे ॾींहुं 12 कलाक, राति 12 कलाक, 24 कलाक टोटल, इहो अंदाज़ो अल्लाह ताला जे तरफ़ां मुक़ररु शुदा हिकिड़ो वक़्त जो मियाद आहे। सितारनि जे पैदा करण जो बि अल्लाह ताला फ़ाइदो बयानु फ़रमायो। सितारनि खे पैदा फ़रमाई ताकि इन्हनि जे ज़रिए सां तव्हां समुंड जी ऊंदाहियूं ऐं ख़ुश्की जे ऊंदाहियुनि में रस्तो हासिल करे सघो। जंहिं ज़माने में इहे टेक्नोलॉजी आलात वग़ैरह न हुया, पुराणे दौर जा वॾड़ा बि वक़्तु इन्हनि सितारनि जे ज़रिए सां सुञाणींदा हुया त हे पहाड़ आहे, सितारा ॾिसी उहो अंदाज़ो लॻाईंदा हुआ। पर हाणे जॾहिं दुनिया सेटेलाइट सिस्टम, रेडार सिस्टम, सयारनि जो निज़ाम अची वियो आहे, त बि इन्हनि जो तालुक़ु इन सां सितारनि सां आहे जो इहे इन सां तालुक़ु रखी करे इन सॼो सेटेलाइट जो सिस्टम सयारात सां तालुक़ु रखे थो। पोइ इहे समुंड ऐं ख़ुश्की जे ऊंदाहियुनि में इन्हनि खे जहाज़ अहिड़ी ऊंदाही में उॾे थो, समुंडी जहाज़ समुंड में जेको हले थो, इहो सॼो इन्हनि जो सिस्टम जेको हूंदो आहे इहो कनेक्ट हूंदो आहे सितारनि जे सयारनि जे निज़ाम सां। अल्लाह ताला फरमाए थी इन जे लाइ समुंड ऐं बरपट जी ख़ुश्क ऊंदाहियुनि में तव्हां इन सां जेको आहे फ़ाइदो वठो। क़द फ़स्सलना आयात, असां आयतूं खोले खोले बयानु कयूं आहिनि, पर उन्हनि माण्हुनि जे लाइ जंहिंजे अंदरि इल्मु आहे, सम्झ आहे, ॼाण आहे ऐं अहले इल्म इन्हनि आयतुनि मां इस्तिफ़ादो ई फ़ाइदो वठंदा। अॻिते अल्लाह ताला फरमायो अल्लाह जी उहा ज़ात जंहिं तव्हांखे हिकिड़े ई इंसान मां पैदा कयो। आदम अलैहिस्सलाम हिकिड़ो हुयो, बीबी हवा खे उन जे खबी पासरी मां अल्लाह ताला पैदा फ़रमायो। उन मां पोइ इंसानियत जो आगाज़ ऐं इब्तिदा ऐं शुरूआति थी। हाणे जेको आहे अरबनि खरबनि में इंसानियत आहे, हिकिड़े ई इंसान आदम अलैहिस्सलाम खां सिलसिलो हलियो। व मुस्तक़र्रु व मुस्तौदा, दुनिया जे हे जेके रहाइश, दुनिया जो जहान, इते कुझु वक़्तु टिकाणो आहे। असली ऐं आख़िरी मंज़िल माण्हू जी अॻिते आहे। मुस्तौदा, अमानत रखियलु आहे। अम्मा जे पेट में अमानत जेसिताणी पैदा थिए उते अमानत, या क़बर जे पेट में अमानत, मैदान महशर में उथण ताईं इहो अमानत रखियलु आहे। अल्लाह से फरमाए इहे सभु आयतूं खोले खोले बयानु कयूं आहिनि, मन न मन माण्हू सम्झनि। पर इहे आयतूं सम्झंदा, इहे आयतूं उहे माण्हू सम्झंदा जिन जे अंदरि सम्झ हूंदी। उन खां बाद में अल्लाह ताला वरी बयानु फरमायो त आसमान मां पाणी नाज़िल कयो मां। हिते तव्हांजी कहिड़ी कुदरत आहे, हिते तव्हांजा कहिड़ा डेम आहिनि, हिते तव्हांजे कहिड़ी पाइप लाइन आहे जो आसमान मां पाणी नाज़िल कयो आहे मां। पोइ इन वरी पाणी जे ज़रिए सां हर शइ जा सलाह, हर शइ जा सलाह, कुझु सरसब्ज़ी शादाबी जीअं गाह, छबर, ड्रभ वग़ैरह, इहे जेको आहे इन्हनि में खणी अनाज हुजे न हुजे, इहे संग सलाह बि पैदा थी पवंदा आहिनि। अनाज जा संग सलाह बि पैदा थी पवंदा आहिनि। बाग़ात वग़ैरह बि पैदा थींदा आहिनि, इन पाणी जे ज़रिए सां पैदा थींदा आहिनि। अल्लाह सी फरमाया सरसब्ज़ी शादाबी इन पाणी जे ज़रिए सां कढणु या मुंहिंजी कुदरत आहे, इन में मूंसां कोई शरीक कोन्हे को। इन मां पोइ असां दाणा कढूं था, जेके दाणा ॻंढियल हूंदा आहिनि, मुतराकिबन तहबत, हिक ॿिए जे मथां चढ़ियल। ऐं खजिन जूं चपड़ियूं, असां खजिन जे इलाइक़े जा आहियूं, नर ॾींदा आहियूं, चपड़ियूं पैदा थींदियूं आहिनि। वरी उन्हनि जा गोशा पैदा थींदा आहिनि। गोशा के घाटा हूंदा आहिनि, हिक ॿिए जे मथां चढ़ियल हूंदा आहिनि। ऐं अंगूरनि जा बाग, ज़ैतूननि जा बाग, ॾाढ़ुनि जा बाग, इहे बि अंगूरनि जा गोशा मिलियल हिक ॿिए जे मथां तहबत। ज़ैतून अहिड़े नमूने सां, ॾाढ़ूं अहिड़े नमूने सां, मुतशाबिह व ग़ैर मुतशाबिह, हिक ॿिए सां मिलंदड़। हिकिड़ा ॾाढ़ूं खणो, अंदरूं बि हिकु जहिड़ा, ॿाहिरों बि हिकु जहिड़ा। के वरी अहिड़ा आहिनि जेके ॿाहिरों रंग
हिकु जहिड़ो अंदरो रंग ॿियो आहे। के कॾहिं कॾहिं अछा थींदा आहिनि, के कॾहिं तेज़ थींदा आहिनि, के मिठा हूंदा आहिनि, के जेको आहे खटा हूंदा आहिनि, के हिकु जहिड़ा, के कचा, के सावा, के पकल। अलाह जी फरमाए इन्हनि सभु शयुनि में रंग भरण वारी ज़ात मूं अलाह जी आहे, इन्हनि में ज़ाइक़ो रखण वारी ज़ात मूं अलाह वाहिद वहदहू जी आहे। जो हिकिड़ियूं शयूं हिकु जहिड़ियूं, हिकिड़ो पितो हिकिड़ो दाणो किले जो, हिकिड़ो पितो हिकिड़ो दाणो पाउ जो, इहो जेको तफ़ावत आहे, इहो जेको फ़र्क़ु आहे, इहो अलाह जी ज़ात ऐं कुदरत जे कारीगरी ऐं कुदरत जे कारखाने जो कमाल आहे। अलाह सी फरमाए इन्हनि मेवनि ॾे ॾिसो भला, ईदा आसमार जॾहिं मेवेदार थियनि था। हाणे बि मेवा आहिनि वण, खजनि जा वण हाणे बि आहिनि, अंबनि जा वण हाणे बि आहिनि, ॿेरनि जा वण हाणे बि आहिनि, पर मौसम खां सवाइ वण साॻियो ई आहे, थोरो साॻियो ई आहे, पर उनजे अंदरि मेवो कोन्हे को। पर जॾहिं मौसम अचे थी वण साॻियो आहे, उन में ॾोका बि पैदा थियनि था, ॾंग बि पैदा थियनि था, अंब बि पैदा थियनि था, ॿेर बि पैदा थियनि था। वण त साॻियो आहे, ज़मीन त साॻी आहे, हारी त साॻियो आहे, पाणी त साॻियो आहे, मिटी त साॻी आहे, पर हिकिड़े वक़्त में उन्हनि में मेवो आहे त ॿिए वक़्त में उन्हनि में मेवो आहे कोन। अलाह सी फरमाए इन्हनि जे मेवे ते तव्हां नज़र कयो न। जेकॾहिं पंहिंजो पाण ई इहो निज़ाम हुजे हा त वण साॻियो ई आहे त हाणे बि हुजे हा, मौसम में जीअं हूंदो आहे उनजे फलजण जे तरफ़, उनजे मेवेदार बणजण जे तरफ़ वयन आई, वरी उन जे पचण जे तरफ़ ॾिसो। अंब कचो आहे, नंढड़ी आहे, अंबड़ी आहे, वरी अंब थो थिए, वरी उते तयारु थी टपको थो थिए, पची थो वञे, उन में ज़ाइक़ो थो पैदा थिए। कचो साओ ॾोको आहे, वरी इहो जेको आहे रंग मटे करे फिको वरी ॾंग थो बणिजी वञे। अलाह सी फरमाए इहा कुदरत कहिड़ो कारखानो आहे, कहिड़ा मज़दूर आहिनि, कहिड़ी कारीगरी आहे। अलाह जी एॾी कारीगरी ॾिसी करे पोइ बि रब जी वहदानियत माण्हू खे नज़र नथी। इहा त असांजी डेली लाइफ में 24 कलाकनि जी ज़िंदगी में सभु शयूं असांजे मुशाहिदे में आहिनि। अलाह सी फरमाए इन में निशानियूं आहिनि क़ौम जे लाइ, जेका क़ौम ईमान आणे थी, मोमिननि जे लाइ इन में निशानियूं आहिनि। पर अलाह सी फरमायो काफ़र मुशरिक अलाह जा शरीक था कनि, जिन्हनि मां बि अलाह जा शरीक था बणाइनि, त जिन अलाह जा शरीक आहिनि ऐं अलाह जे लाइ चवनि था त अलाह खे पुट बि आहिनि, न्याणियूं बि आहिनि। अलाह सी फरमाए बग़ैर इल्म, इन्हनि जी दावा, इन्हनि जी ॻाल्हि बिना इल्म जे आहे, बिना सबूत जे आहे, को इन्हनि वटि सबूत कोन्हे त अलाह खे पुट आहे, अलाह खे न्याणियूं आहिनि, अलाह खे औलाद आहे, अलाह जा जिन शरीक आहिनि। इन्हनि जो को कहिड़ो सबूत आहे? को दस्तावेज़, को सबूत, का लिखत, को शाहिद, को गवाह कोई भी कोन्हे। सुबहानहू व तआला अम्मा यसिफून। अल्लाह सी फरमाए मुंहिंजी ज़ात पाक आहे, शरीकनि खां बि पाक, औलाद खां बि पाक, पुटनि खां बि पाक, न्याणियुनि खां बि पाक, निंड खां बि पाक, खाइण खां बि पाक, कंहिं जे मुहताजी खां बि पाक। वाहिद वहदहू ला शरीक लहू, सुबहान रब जी ज़ात आहे। व तआला अम्मा यसिफून। अलाह सी फरमाए जेको माण्हू या जेके इहे चवनि था मुंहिंजी ज़ात इन खां बुलंद ऐं बाला आहे, आला आहे, बेमिसिल आहे, अल्लाह जो कोई काइनात में न मिसाल आहे न मसील आहे। अल्लाह ताला एॾनि निशानियुनि खां बाद में असां समूरनि खे पंहिंजे तौहीद ते ज़िंदगी में हमेशह मज़बूत रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जॾहिं असांजो दम परवाज़ थिए तो उन वक़्त में भी अल्लाह ताला असांखे कलमो तौहीद नसीब फरमाए। ज़िंदगी रही वरी इंशाअल्लाह ताला सुभाणे वारो रुकू सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।